हाणे वाक़े अपडेट क्यों पिया कोर्ट मीर मोहम्मद मां दोस्त अली शहर जी रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तान पीपल्स पार्टी जी अॻवानी में यूसी कोर्ट मीर मोहम्मद जो सदर हाजी अब्दुल सत्तार भुट्टो ऐं जनरल सेक्रेटरी जावेद अली शहर जे हुक्म ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे 55 योम तासीस जे सिलसिले में यूनियन काउंसिल कोर्ट मीर मोहम्मद शहर जे ॻोठ भुटावाण ॻोठ इमाम बख्शु शहर ॻोठ सोबो खान शहर ॻोठ मोहम्मद बख्शु शहर मां बाबा साईं गुलाम मोहम्मद शहर जो ताक़ता सदर हाजी अब्दुल सत्तार भुट्टो ऐं सोशल वर्कर दोस्त अली शहर चाचो गुलाम नबी फुलपोटरो जी अॻवानी में कोर्ट मीर मोहम्मद शहर खां खैरपुर ताईं रैली कढी वई। रैली में शहर बिरादरी भुट्टा बिरादरी समेत मुख़्तलिफ़ बिरादरनि खोरखानी नारेजा भुट्टा फुलपोटरा मीरानी लाखा जमाली ऐं कोर्ट मीर मोहम्मद जो बाशऊर अवाम ऐं ॿियनि बिरादरी जे सभी माण्हुनि शिरकत कई। रैली में मौजूद माण्हुनि हाजी अब्दुल सत्तार भुट्टो जब्बार भुट्टो गुलज़ार भुट्टो सनाउल्ला बलोच सरफराज खंबड़ो मंजूर हुसैन शहर नदीर अहमद शहर ऐं ॿियनि जो चवणो त असांजो जीअण मरण पाकिस्तान पीपल्स पार्टी सां ऐं असां पंहिंजे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे महबूब शहज़ादा सदर हाजी अब्दुल सत्तार भुट्टो ऐं जनरल सेक्रेटरी जावेद अली शहर जे हिदायतुनि ते रैली कढी वई आहे। ऐं हाजी अब्दुल सत्तार भुट्टो वधीक ॿुधायो त असां शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे ख़िराज अक़ीदत पेश करियूं था।